लॉन्ग टर्म मसइलनि जो हल सिर्फ़ चार्टर ऑफ इकोनॉमी आहे। अरिड़हीं तरमीम NFCA बोर्ड ऐं BISP मंसूबे खे ख़त्म करण जी साज़िश कई वई। चार्टर ऑफ इकोनॉमी मईशत जी तरक़ी जो पहिरियों क़दम आहे। नेशनल इकोनॉमिक चार्टर ठाहिणो आहे त सभिनी खां मशवरो वठणो पवंदो। अमीर तबके के टैक्स नेट में आणण में नाकाम रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली जे इजलास में वफ़ाक़ी बजट ते बहस दौरान ख़िताब चयाईं चार्टर ऑफ इकोनॉमी ते अमल इतफ़ाक़ी राय बग़ैर मुमकिन आहे। बजट में 70-80% इनडायरेक्ट टैक्स आहे। हर साल महांगाई में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जेकॾहिं हू गॾिजी विहंदा त सुठो हल निकिरंदो। नैब जमहूरियत खे नुक़सान पहुचाईंदड़ ऐं सियासतदाननि खे बदनाम कंदड़ इदारो आहे। संदन मंशूर में नैब खे ख़त्म करणो आहे। वफ़ाक़ी काबीना अज़म इस्तेकाम ऑपरेशन की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में एपेक्स कमेटी जे फ़ैसिले की मंजूरी ॾिनी वई। ऑपरेशन अज़म इस्तेकाम जो को सियासी मकसद नाहे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम जो मकसद दहशतगर्दी जो मुकम्मल ख़ात्मो आहे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम बाबत शक पैदा करण मुनासिब नाहे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम में इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन थींदा। कुछ ॾींहनि में तरीक़ेकार वाज़े थी वेंदो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं APA सान्हे बाद नेशनल एक्शन प्लान समूरे सियासी पार्टियुनि जी इतफ़ाक़ी राय सां जोड़ियो वियो हो। एपेक्स कमेटी जे इजलास में ऑपरेशन अज़म इस्तेकाम जो फ़ैसिलो थियो। KP जे वॾे वज़ीर डबल लफ़्ज़नि में चयो त ऑपरेशन खे सपोर्ट कंदासीं। ऑपरेशन ते ऐवान में इतफ़ाक़ी राय पैदा कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में सुनीताद काउंसिल की मखसूस सीटन बाबत केस की ॿुधणी। सुनीताद काउंसिल के वकील फैसल सिद्दीकी जो चमड़ा है त नामज़दगी कागज़नि में चेयरमैन जे सुनीताद काउंसिल सां वाबस्तगी ज़ाहिर थिए थी। सुनीताद काउंसिल जे निशान न मिलण ते चेयरमैन आज़ाद उम्मीदवार तौर चूंड विड़ी। JYFA में भी अक़लियतनि खे मेंबरशिप नाहे ॾिनी वेंदी। चीफ जस्टिस कासिम फाइज़ी सां वकील खे चयो त हवा में ॻाल्हि कई। इएं बयान नथा ॾेई सघो। अवां दस्तावेज़ ॾियो। वकील फैसल सिद्दीकी चयो तूं दस्तावेज़ बि ॾींदो। इलेक्शन कमीशन बि तस्दीक कंदो। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं अवां कागज़ फाइल कया हुजनि हा त सवाल पुछणा न पवनि हा। कागज़नि बिना अवां खे ॻाल्हि करणु न ॾींदासीं। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के हथी ॾियण बिलावल भुट्टो ज़रदारी जो नज़रियो आहे। पीपल्स पार्टी के चौथो भेरो वॾे मैंडेट सां हुकूमत मिली। गुज़िरियल 16 सालनि दौरान पीपल्स पार्टी सिंध में बहितरीन रोडनि जो ॼार विछायो आहे। सिंध अॼु कराची खां कश्मोर ऐं कींजर खां कारूंझर ताईं हिकु आहे। सिंध जे वर्क्स एंड सर्विस ऐं जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी जो सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस दौरान ख़िताब चयाईं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में बहितरीन रोड नेटवर्क क़ाइमु कयो आहे। तबाह थियल रोड नेटवर्क खे जंहिं तरह सां वधाए बहितर बणायो उहो मिसाली आहे। सखर बिराज गेट नंबर 44 की मुरम्मत करे चुका आहियूं। गेट नंबर 47 ठही रहियो आहे जेको 20 जुलाई ते लॻाए वेंदो। सिंधु दरिया ते कंहिं बि डैम या किनार ठाहिण जी सख़्त मुखालफ़त कंदासीं। सिंध जे आबाशी खाते जे वज़ीर जान ख़ान शोरो जो सिंध असेंबली में ख़िताब चवे थो हाणे काफ़ी डैम ते कमु जारी आहे। जिनखां पोइ अॻु RC गेट लॻाए वेंदो। उन खां पोइ बिराज खे 8 ॾींहंनि अंदरि फाल कयो वेंदो। कुझु ऑफिसर अहिड़ा आहिनि जिन हीअ चूंड खां निंड बि पूरी नाहे कई पर आबाशी अमले ते हरू भरू तनक़ीद कई पई वञे जेका न करणु घुरिजे। कालाबाग डैम ठाहिण जूं ॻाल्हियूं कई वञे थियूं पर इरसा जो रिकॉर्ड चेक कयो 20 सालनि में रुगो बभेरा ॿोॾाई आहे। पाणी जे नेठा जो ॻाल्हियूं न कई वञनि छाकाणि त उन ते को बि राज़ी न थी सघंदो।
जस्टिस अकील अहमद अब्बासी, जस्टिस शहजाद अहमद खान ऐं जस्टिस शाहिद बिलाल हसन सुप्रीम कोर्ट जे जज तौर कसम खणी वरितो। सुप्रीम कोर्ट में हलफ बरदारी तकरीब में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जजिस खे कसम खणायो। जुडिशल कमीशन टिन्ही जजनि जी सुप्रीम कोर्ट में मुक़ररीअ जी मंज़ूरी ॾिनी हुई। जस्टिस शुजात अली खान लाहौर हाई कोर्ट जो वक़्ती चीफ जस्टिस जो कसम खणी वरितो। गवर्नर पंजाब सरदार सलीम हलफ बरदारी तकरीब में जस्टिस शुजात अली खान के कसम खणायो। जस्टिस मोहम्मद शफी सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो हलफ बरदारी तकरीब में जस्टिस मोहम्मद शफी के कसम खणायो। कूबे सईद खान वेझो कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़तल कोर्ट गुलाब शाह वेझो जवाबदार नंढाणी 20 वरी जी साहिबा मक्सी के क़तल करे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार कुर्बान मक्सी फरार। ख़ैरपुर नाथन शालक मामूली ॻाल्हि तां झेड़े में हिकु ॼणो क़तल हिकु ज़ख़्मी। ॻोठ कन्यारा में कलोड़ा बिरादरी जी बिंदुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। फायरिंग में नसीर कलोड़ो ऐं नसीर कलोड़ो ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी नसीर कलोड़ो लाड़कानी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूं नसंदे दम ॾेई छॾियो। तंगवाणी जे ॿिनि नौजवान जी अगवा जी तस्दीक थी वई। मुग़वी हबीबुल्ला डहाणी ऐं हबीबुल्ला गुजराणी जे वारसनि खे धाड़ेलनि जी फ़ोन 30 लख रुपया भुंग तलब। मुग़वी जे वारसनि जो चवणु आहे त हू मज़दूरी करे घर भातियुनि जो पेट पालींदा आहिनि। नौजवाननि खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। करूंडी बरसा दरगाह ख़ुश ख़ैर मोहम्मद हेसपाणी वासी पोरियत कराची मां धाड़ेलनि तां मुबैना तौर अगवा थी वियो। मुग़वी जे वारसनि खां भुंग तलब। सज्जाद अली हेसपाणी जे वारसनि जो चवणु आहे त ॾोहारनि फ़ोन करे पोरियत जी आज़ादी एवज़ 50 लख रुपया भुंग घुरियो आहे। नोटिस वठी मुग़वी खे बाज़ियाब करायो वञे। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में 3 औरतुनि समेत 4 ॼणनि आपघात करे छॾियो। मरकाणी शरीफ आसर नौजवान नारी सीतापुली किरंदर फावखाई आपघात कयो। पिथोरे में गुलज़ार पाड़ो पासे 6 महीना करण 24 वरीअ जी समीना पीर फावखाई पंहिंजी ज़िंदगी जो ॾियो गुल करे छॾियो। पिथोरे जे रामनगर कॉलोनी पासे 4 ॿारनि जी माउ 26 साल गिरू होली पर फावखाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। तारूशाह जे पीरपुर मोहल्ले में नौजवान सुहेल पासी फावखाई ख़ुदकुशी करे छॾी। पोती जे पासन मौजूद नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। आलाची रेलवे कॉलोनी जे रवासी कदड़े फ़कीर आमिर उर्फ अनमोल फ़कीर पारां मोहब्बत में नाकामी ते ख़ुदकुशी की कोशिश अस्पताल मुंतकिल। ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप खां ॿाहिरि थी वियो। अफगानिस्तान सुपर 8 मरहले में दिलचस्प मुक़ाबले खां पोइ बांग्लादेश खे शिकस्त ॾेई छॾी। अफगान टीम पहिरियों भेरो T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुची वई।